वजीर आजम, वजीर आजम, बेनजीर का बेटा, बेनजीर का बेटा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कंदा हलो मलीर खां रिपोर्टर आदम सुरीलो। मलीर यूसी दरसानो छिन्नो सोलंगी स्टाफ एजाज फारूक खासकेली जी राजगाह ते जश्न जो समा जियालन जी भुट्टो जा नारा हणी मिठाइयूं खारायूं ऐं उन मौके ते एजाज फारूक खासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे ख़ुशी आहे त पूरे मलीर मां पीपल्स पार्टी जा उम्मीदवार खटे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अॼु आऊं ख़ुशि आहियां जो बिरादरी इज़त रखी पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मुर्तज़ा यार मोहम्मद खे कामयाब बनायो। मुंहिंजे मथां पार्टी एतमाद कयो ऐं जेका ज़िम्मेवारी रखी उहा अल्लाह मदद कई ऐं सोलंगी में रहंदड़ तमामु बिरादरियुनि साथ ॾिनो ऐं मुर्तज़ा यार मोहम्मद खे कामयाब कयो। असांखे अॼु वॾी ख़ुशी थी आहे। मलीर में सिर्फ़ पीपल्स पार्टी जो कमु नज़र अचे थो। असां जीए भुट्टो जा सिपाही आहियूं ऐं हमेशह रहंदा।